ॾिसो सरकार जी फॉर्मेशन वक़्तु फॉर्मूला इहो ई तय थियो त ॿिनि सूबनि में पीपल्स पार्टी ऐं ॿिनि सूबनि में मुस्लिम लीग नून जो गवर्नर लॻंदो। सिंध में ऐं बलोचिस्तान में नून लीग जो गवर्नर लॻणो, असां उहो लॻायो आहे। उन में MQM शामिल न हुई उन फॉर्मूले में, इन करे MQM खे एतमाद में न वरितो वियो, सिर्फ़ु इन करे त MQM उन फॉर्मूले में शामिल न हुई। MQM खे जेका ॻाल्हियूं थियूं हुयूं उहे इहो हुयूं त उन जेके नंबर्स आहिनि सूबा क़ौमी असेंबली में, उन हिसाब सां उन्हनि खे काबीना में हिसो ॾिनो वेंदो। ॿ वज़ीर उन्हनि जा मौजूदु आहिनि। अञा ज़रूरत महसूसु कई वई त उन्हनि खे अञा वज़ारत या का मुशारत ज़रूरु मिलंदी ऐं उन्हनि खे बि गॾु खणी हलंदासीं, परचाए वठंदासीं, नाराज़ न करणु ॾींदासीं। सुबह दिन में समरी मूव हुई और समरी अप्रूव हो गई और अब अगले दिन जो है नए गवर्नर साहब ने अपना आईनी हल्फ ले लिया। ॾिसो हिकिड़ो फ़ैसिलो थियो हुन गवर्नर खे चेंज करे अॼु नून लीग के जो गवर्नर आयो आहे या शायद पंहिंजी असांजी पार्टी पाकिस्तान पीपल्स पार्टी ऐं नून लीग में अॻु में तय थियल हो, पर अॼु हल्फ बर्दारी अॼु थी है। मैं आज निहाल हाशमी साहब के हलफ बर्दारी पे उनको मुबारकबाद देने के लिए आया हूँ और मैं समझता हूँ कि मुस्लिम लीग नवाज का बहुत अरसे बाद सिंध में गवर्नर हुआ है और इंशाल्लाह वो सियासी वर्कर हैं, बड़े अरसे से उनकी खिदमात हैं और पार्टी ने उनकी खिदमात को सराहा है और मैं समझता हूँ कंट्रीब्यूट करेंगे और रिजल्ट देंगे सिंध में। कराची जो मुस्तकबिल पाकिस्तान सां आहे, पाकिस्तान सिंध सां आहे। कराची सिंध जो दिलि आहे, कराची सिंध जो हेडक्वार्टर आहे। मुस्तकबिल इंशाल्लाह तमामु ताबनात अथसि इंशाल्लाह। समझो था गवर्नर खे हटाइण जे पोयां जेका इहा जेका साज़िश हुई उहा ख़बर मुझे अल्लाह खे